नाज़रीन गुज़रियल ॾींहुं जेको सेशन कोर्ट ॿाहिरां वाक़ियो पेश आयो उन में नामालूम माण्हुनि पारां गोलियूं हणी भोलू ख़ानज़ादे खे क़त्लु कयो वियो, जंहिंजी राति देरि खां तदवीन कई पई वई। तो माण्हुनि पारां 15 मददगार बेस खे बाहि ॾिनी वई, जंहिंमें केतिरियूं गाॾियूं सड़ियूं, ऑफिस खे पिणु नुक़सानु पहुतो। अचो तव्हांखे इन जा मंज़र ॾेखारियूं त हिन 15 बेस ते केतिरो नुक़सानु थियो। अचो असां तव्हां ॾिसी सघो था, शरपसंद माण्हुनि पारां 15 बेस ते अंदरि अची भञ-ढाह कई वई आहे। भञ-ढाह दौरान केतिरा ई शीशा टुटिया आहिनि। उन खां अलावा असांखे ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिते 15 बेस ते जेको हिननि जो क़ीमती फाइलूं पियूं हूंदियूं आहिनि या वरी हिननि जूं वाकी टाकियूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ा हथियार बि आहिनि जेको 15 जे कम में ईंदा आहिनि, उहो पिणु ग़ाइबु थी विया आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿिया मंज़र ॾेखारूं त उन खां अलावा ॿाहिरि तरफ़ जेको शरपसंद माण्हुनि पारां केतिरियूं ई बीठल 15 जूं 125 मोटर साइकिलूं उहो साड़ियूं वियूं आहिनि। तव्हां हिन कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो हले थी 15 मोटर साइकिलूं आहिनि, तक़रीबन 10 खां 12 हिन पासे मोटर साइकिलूं पियूं आहिनि, जंहिंखे माण्हुनि पारां बाहि ॾिनी वई हुई, उहो मुकमल तौर सरी राख थी वियूं आहिनि। राति देरि खां हिन वाक़े जो केस पिणु A सेक्शन थाणे दाख़िल कयो आहे, जंहिंमें 10 मालूम ऐं 20 खां वधीक नामालूम माण्हू ॼाणाया विया आहिनि, जंहिंमें दहशतगर्दी एक्ट जा कलम लॻाया विया आहिनि। जॾहिं त पुलिस पारां टंडोलायर ज़िले में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते राति खां वठी छापा हया पिया वञनि ऐं ज़रियनि खां मालूम थियो आहे त छापनि दौरान 5 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं केतिरियूं गाॾियूं रिकवर कयूं वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु टंडोलायर ज़िले जी सूरत हाल अमन अमान में आहे, जॾहिं त शहरी पिणु पुलिस मां मुतमिन आहिनि ऐं पुलिस जी इन कारकर्दगी खे ॾिसी शहरी हाणे पिणु रोडनि ते निकिता आहिनि।